साईं मंसूर साहिब, सभ खां पहिरियां त आउं अव्हांजे करियर ते थोरो ॻाल्हाईंदुसि। इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म एतिरी आसान आहे कोन जेतिरी असांखे सम्झ में ईंदी आहे, पर हिकिड़ो माण्हू जेको उन्हनि ख़दनि ख़ालनि खे सुञाणंदो आहे, उन ताईं पहुचंदो आहे ज़रियनि बाबति, ऐं उहे पेपर जॾहिं तव्हांखे मिलंदा आहिनि त दिलि में ख़ौफ़ बि थींदो हूंदो त यार मां वरी हिकिड़ी मज़बूत शख़्सियत जे ख़िलाफ़ु वञां पियो, बेशक उहो हुजे सच थो, पर छाकाणि त थींदो आहे सो एॾी वॾी दिलि किथां आई आहे ऐं अव्हांजी इहा इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म कीअं पई हले। प्रोग्राम करण जे दौरान फ़ोनूं बि ईंदियूं आहिनि, अदा मंसूर मूंखे ख़बर आहे तव्हां किथे रहंदा आहियो, प्लीज़। साईं सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी सर जो अव्हां एतिरो मुंहिंजे लाइ ॻाल्हायो आहे। सची ॻाल्हि इहा आहे त साईं त असांजा वॾा आहिनि, अलाह से साईं खे ख़ुशि रखे। आमीन आमीन। मां पंहिंजे ज़र्फ़ ज़मीन ऐं पंहिंजे रब लाइ कमु कंदो आहियां, सर न कंहिंखे ख़ुशि करण लाइ, न कंहिंखे नाराज़ करण लाइ। वाह। पर मां ईमानदारी सां थो ॿुधायां त अञा बि जेको तव्हां सम्झो था न त इलाही कमु थो करे, पर 40-50% कमु करे सघियो आहियां। अच्छा। 40-50% खां मथे तव्हां करे बि नथा सघो। हिते खोड़ मसइला आहिनि, साईं सम्झे थो, शायदि एतिरो असां ॻाल्हाए बि न सघूं। जीअं देश में असां रहूं था उते इलाही शयूं आहिनि, घणियूं शयूं आहिनि जिन खे अॻियां पोइ ॾिसी तव्हांखे हलणो थो पए। बिल्कुलु। पर मूंखे शुरू में यकीन पियो जॾहिं कंहिं DC जे ख़िलाफ़ु या कंहिं SP जे ख़िलाफ़ु ख़बर हलाईंदे बि माना ख़ौफ़ थींदो पहिरियों शुरू में त यार हीअ किथे इनकाउंटर न कराए छॾे या कूड़ा केस न हणे छॾे। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, मां सची ॻाल्हि थो ॿुधायां सर प्लीज़। त हिकिड़ो वक़्तु आयो जॾहिं तमामु वॾियूं वॾियूं शयूं ब्रेक थियणु लॻियूं ऐं पोइ नेब नोटिस वरिता, माण्हू वरी गिरफ़्तार थियणु लॻा, त मूंखे मैसेज आया न अननोन नंबरनि तां हिननि तां, ठीकु आहे, असांखे ख़बर आहे तुंहिंजा ॿार किथे था पढ़नि, किथे थो रहीं। त पोइ मूं हुनखे सीरियस वरितो। मूं हिकिड़े बुज़ुर्ग खे चयो त साईं हीअ मां जेको कमु थो कयां उहो कमु ग़लति न आहे। मां त भाई त को ग़लति करे पियो, माण्हुनि जा फंड्स खाए पियो या पंहिंजे अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु पियो करे, उन जा सबूत खणी अची मां पेश थो कयां। मां त सम्झां थो हीअ बि जिहाद आहे हिकिड़ो, पर अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल हाणे छा कजे। उन बुज़ुर्ग जेको आहे सो मूंखे पाण सां नमाज़ पढ़ाई ऐं मूंखे हिकिड़ी शइ ॾिनई त चई वज़ीफ़ो पढ़ंदो कर। अच्छा। वज़ीफ़ो पढ़ंदो कर, तुंहिंजे दिलि मां ख़ौफ़ निकिरी वेंदो। वाह वाह वाह। हिन वज़ीफ़े में इहा शइ आहे त ख़ौफ़ ख़ुदा खां सवाइ दुनिया वारनि जो कंहिंजो ख़ौफ़ न रहंदो। वाह। पोइ हिकिड़ी स्टेज आई, तव्हां बि सम्झो था साईं सॼे त हिकिड़ो मशहूरु केस थियो सिंध मां 2017 में, फेक अकाउंट केस। अच्छा। ग़रीबनि जे नाले ते अरबे रुपया निकिरणु लॻा। पोइ वॾा वॾा माण्हू हुन में इन्वॉल्व थिया, उहे गिरफ़्तार थिया, फैमिली मेंबर थिया, कि बिज़नेसमैन थिया, ब्यूरोक्रेट्स थिया, तमामु वॾा मसइला थिया पाकिस्तान लेवल ते। उन में मां समाम में हुउसि उन ॾींहंनि में न त मां जॾहिं निकिरंदो हुउसि त राति जो वापसी में त हिकु ॿ कारियूं वीगो मूंखे फॉलो कंदियूं। अच्छा। घर ते हलंदियूं। 2-3 ॾींहं थियो सिलसिलो। त पोइ मूंखे अंदाज़ो थियो त हीअ मूंखे डिॼारीनि था। जेकॾहिं कंहिंखे करिणो हुजे न त उहो डिॼारींदो न आहे, उहो करे छॾींदो आहे। पोइ प्लस इहो आहे त ॿियो मां इहो सोचींदो हुउसि त जेका शइ मूंखे बुज़ुर्ग ॾिनी आहे उनजो असरु इहो आहे त हीअ अंधा हूंदा, हिन जे ज़हन में मुंहिंजे लाइ अहिड़ी शइ न हूंदी, मुंहिंजे लाइ सोचींदा हूंदा पर हीअ करे न सघंदा। ऐं मुंहिंजो ईमान आहे त जेसिताईं रब तव्हांखे ज़िंदगी ॾिए थो न तव्हांखे कोई नथो खसे। बिल्कुलु ईअं। तव्हांखे कोई ॿियो मारे न मारे, इंसान खे पंहिंजे अंदरि जो ख़ौफ़ थो मारे पहिरियां। बिल्कुलु सही था चओ। तव्हां पंहिंजे हिन ख़ौफ़ खां ॿाहिरि निकिरो, तव्हांखे कोई कुझु नथो करे सघे। यकीन कयो, इहो तव्हांजे ज़हन में हुजे त तव्हां सही था कयो, तव्हां ग़लति नथा करियो न त पोइ कुझु बि न आहे। बिल्कुलु सही। सो उन करे मूंखे काफ़ी दोस्त यकीन करे चवंदा आहिनि त असां निमाज़ुनि में दुआऊं बि घुरंदा आहियूं तव्हांजे लाइ। मूं सिंध जा एतिरा स्कैंडल ब्रेक कया जंहिंमें बिलियंस रुपीज़ जी सेविंग थी आहे, बिलियंस रुपीज़ जी सेविंग न करे सघिया उहे धाड़ियल ऑफिसर या उनजा पोयां जेके ॿिया हुया न करे सघिया। ऐं केतिरा नेब में भोॻिया, 8-8 10-10 साल कुझु माण्हुनि नेबनि में भोॻिया की अञा हलनि पिया था। अच्छा। पर सची ॻाल्हि थो ॿुधायां त मूंखे उहो जिते बि मिलंदा आहिनि मां हुन में भाकुर पिया मिलंदो आहियां।